उडेरोलाल शहरवासी शकील अहमद कासकेली ऐं समीर शेख जो शकीलाबाद कॉलोनी में रहंदड़ फैज़ मोहम्मद कासकेली जी ब्लैकमेलिंग खिलाफ़ ॿिए ॾींहुं बि इंसाफ़ लाइ एहतजाज। उन मौक़े ते शकील अहमद कासकेली चयो त 2019 में मूं वटि फैज़ मोहम्मद वल्द हाशिम कासकेली आयो हो ऐं मूंखे चयो त आउं मिस्कीन बेघर आहियां, मूंखे विहण लाइ आरज़ी जॻह ॾिनी वञे, जंहिं हुन हुनखे ग़रीब ॾिसी रहण लाइ प्लाट ॾिनो। कुझु टाइम बाद हुन वक़फ़े सां मूंखां मुख़्तलिफ़ बहाने उधारा पैसा वठंदो आयो। हाणे मूं हिन खां पैसा घुरिया ऐं प्लाट ख़ाली करण जो चयो त हिन मूंखे कूड़नि इल्ज़ामनि तहत ब्लैकमेल करण जी कोशिश कई आहे ऐं चयो त पैसा बि कोन ॾींदसि, प्लाट बि न छॾींदसि। जॾहिं त मूं वटि हिन ज़मीन जा काग़ज़ बि मौजूदु आहिनि। आउं आला अख़्तियारनि खे पुरज़ोर अपील थो करियां त नाले फैज़ मोहम्मद वल्द मोहम्मद हाशिम कासकेली खां मुंहिंजी 1,31,500 रुपया नक़द वरितल ॾियारे ऐं मुंहिंजो प्लाट ख़ाली कराए ॾिनो वञे। जॾहिं त समीर शेख ऐं ॿियनि पिणु साफ़ हिन अॻियां दाहींदे चयो त शकीलाबाद कॉलोनी में रहंदड़ फैज़ मोहम्मद कासकेली जेको हिकु ब्लैकमेलर माण्हू आहे, जेको असां पाड़े वारनि खे बि मुख़्तलिफ़ तरीक़नि सां इल्ज़ाम हणी बदनाम करे रहियो आहे। असां SHO उडेरोलाल विलेज ऐं ॿियनि वसवारनि खे अपील करियूं था त फैज़ मोहम्मद कासकेली जे तरफ़ां असां शरीफ़ माण्हुनि ख़िलाफ़ लॻल ग़लति इल्ज़ामनि जी इंक्वायरी कराए ऐं हिन मां जान छॾाई वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची